नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में मुतालबनि जे हक़ में आल रेवेन्यू मुलाज़िम यूनियन जे सॾ ते पूरे सिंध जियां खिप्रो तालुके जे समूरे मुलाज़िम आल रेवेन्यू एम्प्लॉय यूनियन खिप्रो जे सदर खमीसो मंगरियो, बचल राजड़, इनायत इंगोरजो, सैफुल चानियो, लद्दाराम सोनारो, ज़ाकिर लोहार, अशरफ पंवर, होत भइयो, दादू ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एसी खिप्रो ऑफिस आॾो अलामती बुख हड़ताल कई वई। अलामती बुख हड़ताल खां अॻु में रेवेन्यू मुलाज़िम एसी ऑफिस खिप्रो, मुख्तियारकार ऑफिस खिप्रो समेत रेवेन्यू जे समूरनि ऑफिसनि जी तालाबंदी करे छॾी, जंहिं सबबि ऑफिसनि में कमकार लाइ ईंदड़ शहरिन परेशान रुलंदा रहिया। इन मौक़े ते आल रेवेन्यू यूनियन खिप्रो जे सदर खमीसो मंगरियो, इनायत हिंगोरजो, सैफुल चानियो ऐं ॿियनि ॿुधायो त इलेक्शन खां वठी बोर्ड में असां हर कमु कंदा आया आहियूं। असांखे पीपी सरकार असांजा मुतालबा मञण लाइ तयारु नाहे। हिन चयो त असां रमज़ान खां पोइ वरी लॉन्ग मार्च कंदासीं। हिन चयो त 6 मई ताईं असांजी बुख हड़ताल जारी रहंदी। असांजा मुतालबा त काफ़ी वक़्त खां हलनि पिया। असांखे हिकिड़ो दफ़ो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे मज़ार ते वञण जो प्रोग्राम ठाहियोसीं। टंडो मस्ती में वियासीं त उते असांखे वक़्त जो सीएम क़ाइम अली शाह साहिबु असांखे चयो त बाबा तव्हां वापसि वञो हलिया, तव्हांजा मुतालबा मंज़ूर थींदा। असां यका उन इंतज़ार में रहियासीं। असांजी समरियूं न ठहियूं, कान शइ ठही। असांखे ॾटा कूड़ा दिलासा ॾींदा रहिया। नेठि असां 2 मई ते असां वरी नओं सिलसिलो पंहिंजो जारी कयो आहे। तालाबंदी, हड़ताल, सभु सिस्टम न मंझाए, जंहिंमें असांजो घोड़ा अलाउंस जेको 25 रुपया आहे, अॼु ताईं तव्हां ॾिसो को ॿार हिकिड़ो ख़र्ची 50 रुपया खां घटि नथो वठे। उहो असांखे 25 रुपया घोड़ा अलाउंस ॾिनो थो वञे। असांखे 24 कलाक ड्यूटियूं वरितियूं थियूं वञनि, 24 कलाक असीं कमु करियूं था ऐं असांजो मुआवज़ो तमामु घटि आहे, तमामु पघार घटि आहे। जेके असांजा जूनियर तपेदार या जेके क्लार्क भर्ती थियनि था, उन्हनि जो बि साॻी 9, 11 स्केल आहे। त असां जेके 32-33 साल जेके सर्विस करे वेठा आहियूं, उन्हनि खे बि उहो साॻी 9, 11 स्केल आहे। ईअं हलूं पिया। असांजो मुतालबो आहे त असांजे 4 डिमांड जेका आहे मुतालबो आहे, उन्हनि ते फौरी अमल कयो वञे। असांजो जेको अलाउंस आहे, जेका अलाउंस समरी यूटिलिटी समरी जेके आहिनि, फोती कोटा आहे ऐं जेके नंढा मुलाज़िम आहिनि, असांजा कोटार आहिनि या नाइब कासिद आहिनि या ड्राइवर आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो अपग्रेड कयो वञे। कचा जेके मुलाज़िम रेवेन्यू जा आहिनि, उन्हनि खे पको कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं असांजी जेका इल्तिजा आहे, जेका हीअ तहरीक हले पई, इहा मथी ऐवान ताईं ॿुधाई वञे। ऐं असां सीएम साहिब खे अर्ज़ु कंदासूं त तव्हांजो जेको वालिद साहिबु हो, तमामु बहादुर हिकिड़ो वज़ीर आला हो, जंहिंजो तूं बहादुर पुटु रहीं, पर तो असां सां वफ़ा न कई आहे। या उन्हनि खे यकीन ॾियनि, उन्हनि खे इहो असीं ज़रूरु चवंदासूं त महिरबानी करे तूं पंहिंजे पीउ खे ॾिस ऐं असांजा मुतालबा मंज़ूरु कर, न त असां साईं अब्दुल्ला शाह जे मज़ार ते वञी धरणो हणंदासूं। महिरबानी। जेसीं ताईं मुतालबा मंज़ूर न थिया, तेसीं ताईं असांजो इहो एहतजाज जारी रहंदो। इहे असांजूं ऑफिसूं बंदि रहंदियूं, इहे माण्हुनि जा कम रुलंदा रहंदा। तंहिंजे करे असांजो अर्ज़ु आहे वज़ीर आला सिंध खे ऐं असांजे रेवेन्यू जे आला ऑफिसरनि खे ऐं इक़्तिदार जे धणियुनि सभिनी खे, महिरबानी करे असांजे चार्ट ऑफ डिमांड तहत जेको असांजे सदर साहिबु खमीसो मंगरियो चयो आहे, इन ते अमल कयो वञे। न त असांजी जेका हायर अथॉरिटी आहे, आला क़यादत आहे ज़िले जी, पोइ उन खां मथे सूबाई क़यादत, जेको बि हुकुम कंदी, जिते बि चवंदी, उते असीं ऑफिसूं बंदि करे उते पहुचंदासूं, चाहे असांखे कुझु बि थिए। तंहिंजे करे महिरबानी करे असांजो अर्ज़ु आहे त असांजा मुतालबा मंज़ूरु कया वञनि ऐं जाइज़ मुतालबा आहिनि, की नाजाइज़ कोन्हे। असां इन हद ताईं अॼु तॾहिं पहुता आहियूं जो इन हेतिरे 40 सालनि खां वठी असांजा मुतालबनि जे लाइ असांजूं दाऊं हलनि पियूं, पर असांजा मुतालबा कोन था मञीनि। इन जे करे असां सब्र कयो त रेवेन्यू हिकिड़ो इंतिज़ामिया जो हिकिड़ो मेन शइ आहे, उन खे हड़ताल करणु न खपे पंहिंजनि मुतालबनि। इन जे लाइ अर्ज़ु ख़ुदि जेको आहे सो असांजे ऑफिसरनि खे ऐं सीएम साहिब खे असांजे मुतालबनि ते गौर करणु खपे। पर जे न कयूं त अॼु असांखे इहो पहिरियों क़दम खणणो पियो जो ऑफिसुनि खे तालाबंदी ॾियणी पई। इन जे करे माण्हू दरबदर थींदा। अॼु असीं वेठा आहियूं हड़तालुनि ते, सुभाणे जिन माण्हुनि जा कम रुलंदा उहे हड़तालुनि ते चौकुनि ते अची बीहंदा ऐं उहे दावूं कंदा, हड़तालूं। असांजा मसइला चार्टर ऑफ डिमांड जेको आहे उहो सीएम साहिब वटि पहुतल आहे। हीअ असांजो हड़ताल जेका आहे अॼु खां न बल्कि काफ़ी अरसे खां इहो सिलसिलो हलंदड़ आहे। वक़्तनि ब वक़्तनि असांखे इहो चयो वियो त तव्हांजा मुतालबा मञूं था, लेकिन उहे हल नथा थियनि। कल्ह 2 तारीख़ खां 6 तारीख़ ताईं असांजी हड़ताल पूरी सिंध में आहे। पूरी सिंध में रेवेन्यू जेके बि ऑफिसूं आहिनि बिल्कुलु बंदि आहिनि।
6 तारीख़ ताईं अगरि मुतालबा हल न थिया त उन जो दाइरो वधायो वेंदो। अवां ॾिसो रेवेन्यू जो कमु सिर्फ़ु इहो कोन्हे जो सेल सर्टिफिकेट कढणो या का दाख़िला रखणी या को इनकम सर्टिफिकेट ठाहिणो। हिन वक़्तु अगरि किथे कंहिं ॻोठ में बाहि लॻे त उहो कमु बंदि हूंदो, छो त उनजी रिपोर्ट बि रेवेन्यू खे करणी आहे। हिन वक़्तु अगरि कंहिं वाह खे घारो लॻे त उहो कमु बंदि हूंदो, छो त उनजी रिपोर्ट बि रेवेन्यू खे करणी आहे। अगरि किथे को मर्डर थी वञे त उनजी रिपोर्ट बि रेवेन्यू खे करणी आहे। रेवेन्यू हुकूमत जी रीढ़ जी हॾी आहे। जेके बि कम आहिनि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंटनि जा, उन्हनि सभिनी खे हैंडल रेवेन्यू करे थो। ऐं रेवेन्यू जा जाइज़ मुतालबा आहिनि। अॼु ॾिसो तव्हां कहिड़ो जदीद दौरु अची वियो आहे, अञा ताईं तपेदार खे घोड़ा अलाउंस ॾिनो पियो वञे, जिते घोड़ो त मुल्क में ई कोन रहियो आहे, पर घोड़ा अलाउंस ॾिनो 26 या 27 रुपया पर मंथ। असां चऊं था असांजा जेके बि जाइज़ मुतालबात आहिनि उहे हल कनि। जीअं त असांजी इहा हड़ताल कल्ह बि डिस्ट्रिक्ट सांगड़ में असांजी पूरी हितां किपरे खां पूरी क़यादत उते पहुती ऐं जनाब डिप्टी कमिश्नर साहिबु उते सांगड़ असांजे उते जिते हड़ताल जो शामियानो लॻियल हो उते आया ऐं उन्हनि ॿुधायो भई जेके मुंहिंजे हथ जा मसइला आहिनि उहा आउं हल कराईंदो, जेके कमिश्नर लेवल ते आहिनि उहा आउं कमिश्नर साहिब सां मिली तव्हां हल कराईंदो ऐं उनखां मथे जेके CM लेवल ताईं आहिनि उहे आउं हल कराईंदो। इहे पहिरीं बि असांखे आसरा ॾिना विया पिया वञनि, जेको इन 5-7 सालनि खां मुतालबा अॼु ताईं न मञिया विया आहिनि। जॾहिं त हींअर जेको नओं भर्ती क्लार्को थिए थो उहो बि 11 स्केल में, असीं अॼु 32 साल थी विया आहिनि त बि 11 स्केल में। ऐं असांजी पघार कोर्ट जे बेलफ जी पघार 70,000, असांजी पघार उहा ई 40-42,000। ऐं जंहिं करे असांजा जाइज़ मुद्दा टाइम स्केल आहे। इलेक्शन हुजे ॾींहुं राति असां हलूं, जेको बि मसइलो हुजे त पहिरीं रेवेन्यू, मर्दमशुमारी हुजे, आदमशुमारी हुजे, रिलीफ जो वर्क हुजे, जेको वर्क हुजे त रेवेन्यू बाबा पहिरीं आहे। रेवेन्यू हर अंत ते कमु करे थो ऐं रेवेन्यू खे उनजो मुआवज़ो कोन थो ॾिनो वञे, न उन्हनि खे को अहिड़ी का सहूलियत आहे, न उन्हनि खे का कन्वेंस आहे। बसि बाबा रेवेन्यू उन्हनि खे करिणो आहे त असां करियूं था, असां बिल्कुलु कंदासीं त असांजा जाइज़ मुतालबा जेके उहे मञिया वञनि। तो हमारी हड़ताल है वो हमें जो है सिंध लेवल पे हो रही है और हमारा मुतालबा जो है तफसीली तौर पे जो है सबके सामने आ चुके हैं। मेरी जो है वो हुकूमत सिंध से गुजारिश है कि हम सिंध के और पंजाब के अगर उसको मुआवजा किया जाए तो वहाँ पे देखा जाए कि वहाँ पे रेवेन्यू के क्या कवानीन हैं, वहाँ पे रेवेन्यू स्टाफ को क्या सहूलियत दी जा रही हैं और हमें क्या दी जा रही हैं। हमारा मुतालबा तो अपनी जगह पे दुरुस्त हैं, उसके अलावा आला जो हुकाम है उन्हें मेरी गुजारिश है कि वो पंजाब में जो रेवेन्यू डिपार्टमेंट में जो चीज़ें हैं उनको अगर फॉलो करें तो वही हमारे लिए बहुत कुछ है, क्योंकि पंजाब और सिंध के जो है मुलाजमीन के लिए अलग अलग जो है वो कानून है, तो इस पर गौर किया जाए। और इंशाल्लाह जो है हम पुरअमन तौर पे 6 तारीख तक हड़ताल पर हैं। उसके बाद रमज़ान शरीफ का महीना है, रमज़ान में इंशाल्लाह हम वर्किंग पे होंगे। उसके बाद जो है अगला लाएमल जो भी होगा उस पर अमल करेंगे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।